हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल ऑफ इशा फिदा ऑफिशियल। अगर तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब नहीं कयो वञी सब्सक्राइब कयो एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। अॼु जेको आहे त असां पंहिंजो व्लॉग स्टार्ट पिया कयूं। हींअर टाइम पियो थिए तक़रीबन 1 थिए पियो राति जो ऐं ही नंढो जिन असां सां गॾु जेको आहे उहो जागे पियो। अच्छा, ॿुधोसि था? ॿुधो ॿियो बसि घणो थी वियो? अच्छा अच्छा, सही आहे। कुझु ॻाल्हियूं वरी बाबा रख बि पिया आहिनि जेके वरी अॻिते हली ॿुधायूं, ठीकु आहे? ओके। त भई हाणे जेको आहे हाणे जेको आहे असां सुम्हण जी तयारी में आहियूं, ठीकु आहे? त भई हाणे जेको आहे उहो असां जेको आहे निंड करण जे इरादनि में आहियूं ऐं हाणे बसि सुम्हूं था पिया, रेस्ट पिया कयूं। उन खां पोइ सेरी ते उथंदासीं, पोइ तव्हां सां मिलंदासीं। सेरी त सुम्ही पई हूंदी आहे न, तॾहिं मां वॾे रिलैक्स में हूंदी आहियां। सेरी ते मिलूं था पिया, ठीकु आहे? तेसि ताईं सो गाइस सेरी थी चुकी आहे ऐं मानी अची वई आहे। हाणे स्टार्ट कयूं था पंहिंजी मानी। सो गाइस हाणे नमाज़ पढ़ी चुकी आहियां, नियत बि करे छॾी रोज़े जी ऐं हाणे टाइम पियो थिए 5:20 पिया थियनि ऐं हाणे बसि जेको आहे सुम्हण जी तयारी कंदासीं। बसि पोइ वरी सुभाणे सुबुह जो मिलूं था इंशाल्लाह। कोशिशि कंदसि त हाणे जल्दी उथण जी कयां, छो त डे बाय डे ॾाढो लेट पई कयां उथण में ऐं पोयां जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहे हलियूं पयूं वञनि ऐं पोइ मां इफ़्तार जे टाइम हली पई वञा, त एॾो कुझु व्लॉग में अचे बि कोन पियो। इन जे करे मां सोचां थी सुभाणे कोशिशि करे बि कीअं बि करे इंशाल्लाह जल्दी उथंदसि, जीअं बाक़ी जेके बि सभु एक्टिविटीज़ आहिनि उहे पाण व्लॉग में बि कवर करे वठूं। सो बसि सुभाणे मिलूं था। The next day. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। मुंहिंजी गुड मॉर्निंग हाणे थी चुकी आहे। तव्हां मूंखे एॾो तयारु श्यारु ॾिसी करे हैरान थी विया हूंदो। हैरान न थियो, पाण ॻाल्हि ॿुधायूं पिया त कल्ह मूं चयो हुयो, केॾो यार ॻाल्हाईंदी आहियां तव्हांजे खाते। चलो ख़ैर, हा त मां ॿुधायां पई त छा चइबो आहे, त कल्ह चयोसीं त असां जल्दी उथंदासीं, पंहिंजी रूटीन जेका आहे सुठी कंदासीं, लेकिन ईअं कोन्ह थियो। वापसि ई उहो टाइम थी वियो, 3 वॻे उथी आहियां ऐं हींअर जेको अकेडमी जो टाइम थी वियो आहे, जल्दी में तयारु थी आहियां ऐं बसि जल्दी हाणे अकेडमी मां थी अचां, पोइ वरी मां तव्हां सां मिलां थी ऐं घर अची सूरत हाल ॾिसूं था। शायदि अॼु जेका आहे सोबिया बि ईंदी, चवे पई ऐं तुंहिंजे घर ईंदसि, इफ़्तार गॾु खाईंदासीं, त चयो छो न, भली अचे। त हाणे ॾिसूं पिया छा सिस्टम बीहे थो। ख़ैर बसि जल्दी अकेडमी तां थी अचां, पोइ तव्हां सां मिलां थी। अकेडमी मां फ्री थी वई आहियां ऐं हाणे जेको आहे सो छा चइबो आहे, घर ॾे कॉल कई आहे, बसि 5 मिंट में भई उहे बि अचण वारा आहिनि। सो हलूं था बसि घर। तव्हां एॾा मूंखे ख़ुशि ॾिसंदा हूंदो त उते हिकिड़ो पियोन आहे, ठीकु आहे, उन चयो त तव्हां त इशा फिदा ऑफिशियल आहियो न? मूं चयो जी। चई त तव्हांखे मुंहिंजा नंढा ॿार ॾिसंदा आहिनि, तव्हां ॾाढा फ़नी व्लॉग्स ठाहींदा आहियो। ऐं मूंखे लिटरली एॾी ख़ुशी पई थिए। फ़ोन में सफ़ा बि चार्ज कोन्हे का, इन जे करे पहिरियों त मां चार्ज ते लॻाईंदसि, उन खां बाद जेको आहे त थोरो थंबनेल वग़ैरह ठाहींदासीं, एडिटिंग वारो सिस्टम ओके करे पोइ हलंदासीं वापसि किचन में ऐं पोइ सॼो सिस्टम ॾिसंदासीं ऐं पोइ इहो पोइ किथां आयो आहे जेको मूंखां ख़तमु ई कोन थो थिए। अड़े जाई, असां सोबिया ॾे त कॉल कयूं न, पुछूं त सही, उहा अचे पई कोन पई अचे। कॉल कयूंसि था, काॾे वई सोबिया? नंबर शो पियो थिए इन जे करे। हा
बराए मेहरबानी कुछ देर बाद कोशिश करें। हिन जो नंबर न कॾहिं न ऑन हुजे। अच्छा भाई, ये किचन में मूं न्यू चीज़ जेका आहे उहा ॾिठी आहे, हिन जो नालो आहे चिकन टॉफ़ी। हूअं त असां टॉफ़ी खाईंदा आहियूं, लेकिन ही टॉफ़ी मां तव्हांखे ॾेखारियां पई क्लोजली। ही आहिनि, हिन में जेको आहे न चिकन जी फिलिंग थियल आहे अंदरां, त इहे था ठाहियूं। भई हाणे जेको आहे असां टॉफ़ीज़ ठाहे चुका आहियूं, आई मीन चिकन टॉफ़ीज़ जेके मूं तव्हांखे हाणे किचन में ॾेखारियूं। ही ॾिसो अञा ताईं मुंहिंजे हथ में आहे। सो बस मस्ती थी वई, मुंहिंजे हिसाब सां पूरी थी वई। अच्छा, त हाणे जेको आहे समोसा कयूं था, जेके असां होममेड ठाहिया हुया उहे हरी फ्राई कयूं था। भाई ये हैं जी टॉफ़ीज़ और समोसे जो मैं आप लोगों को कह रही थी। और ये जी हैं चिकन स्टिक्स। भाई यश ने तो चिकन स्टिक जो है वो ट्राई कर ली है, अब मैं करती हूँ। यमी, इट्स यमी। हाणे असां फाइनली उहा टॉफ़ी जेका आहे टेस्ट कयूं था। इट्स टू क्रंची। डैम यमी। सो भाई हाणे जेको आहे ही नूडल्स पई करणु वञा बेल्जियन। यको खां वरिता आहिनि, लेकिन ट्राई कोन्हनि कया ही ग्रीन वारो फ्लेवर। सो हाणे बसि वञा पई। हीअं त मुंहिंजी फ़ोन चार्जिंग ते पई आहे, त हिन जे करे होॾे किचन में नथी खणी सघां। इन जे करे चार्ज थी वठी ऐं ठाहे अचां, पोइ तव्हांखे टेस्ट ॿुधायां थी कीअं तव्हां ट्राई कयो या न। ही ठाहे चुकी आहियां, तव्हां हिन जो धुओं बि ॾिसंदा हूंदो कहिड़ा कहिड़ा गरम आहिनि हाणे ई। पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई, हिननि जो जेको ग्रीन फ्लेवर आहे ब्लेज़न जो, हिन जे मसाले मां ई ख़ुशबू अजीब पई अचे मूंखे। हाणे टेस्ट मूं हींअर ताईं कयो कोन्हे, टेस्ट करे ॾिसूं था कीअं आहिनि। लेट्स होप फॉर दी बेस्ट। अगरि इहे सुठा न हूंदा त पोइ मां छॾे ॾींदमि बसि ही नूडल्स खाइणु। इहो त कूड़ा, पर पोइ बि बेल्जियन छॾे ॾींदसि ॿियो कोई फ्लेवर खाइणु। यार अलाए कीअं आहिनि, मतिलबु मिट्टी जी ख़ुशबू आहे, अजीब। अच्छा गाइस, त नूडल्स त ॾाढा बेकार हुया, ॾाढा ई। इवन मुंहिंजो मूड ई सफ़ा ख़राबु थी वियो हुन खाइण खां पोइ। बसि हिते ई पंहिंजो व्लॉग एंड था कयूं। मूंखे उमेद आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो। लाइक कमेंट कयो, शेयर कयो ऐं अहिड़ा नूडल्स ट्राई न कंदा रहो अगरि तव्हांखे फ्लेवर न आहे ट्राई थियल त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।